बोल मुख राम तू, हे प्यारा बोल मुख राम तू, हे प्यारा बोल मुख राम तू, हे प्यारा बोल मुख राम तू, राम सुमरण जो सदा कर काम 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 तू, हे प्यारा बोल मुख राम तू, हे प्यारा बोल मुख राम तू, राम मूरत दिस अखिन सां सुख भरी, राम मूरत दिस अखिन सां सुख भरी, ओ राम मूरत दिस अखिन सां सुख भरी, राम मूरत दिस अखिन सां सुख भरी, मन मंदिर में धार सुंदर श्याम तू, 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 राम राम सुमरण जो सदा कर काम तू, 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 हे प्यारा बोल मुख राम, हे प्यारा बोल मुख राम तू, राम खे रखवार पंहिंजो कर सदा, राम की रखवार पंहिंजो कर सदा, हरे राम राम खे रखवार पंहिंजो कर सदा, राम की रखवार पंहिंजो कर सदा, राम सुमरे पाए नित आराम तू, राम सुमरे पाए नित आराम तू, हो राम सुमरण जो सदा कर काम तू, राम सुमरण जो सदा कर काम तू, हे प्यारा बोल मुख राम तू, हे प्यारा बोल मुख राम तू, राम औषध
दुखन जी संसार में राम औषध दुखन जी संसार में हरे राम राम औषध दुखन जी संसार में राम औषध दुखन जी संसार में राम अमृत जो भरे पिय जाम तुम राम अमृत जो भरे पिय जाम तू राम अमृत जो भरे पिय जाम तुम राम अमृत जो भरे पिय जाम तू राम सुमरण जो सदा कर काम तुम राम सुमरण जो सदा कर काम तू हे प्यारा बोल मुख सा राम तो हे प्यारा बोल मुख सा राम तू हे प्यारा बोल मुख सा राम तुम हे प्यारा बोल मुख सा राम तू कहे ट्रेओ राम सामन मेल तो कहे तेरो राम सामन मेल तू हरे राम कहे ट्रेओ राम सामन मेल तो कहे तेरो राम सामन मेल तू राम सुमरे पाए मुक्ति धाम तुम राम सुमरे पाए मुक्ति धाम तू राम सुमरण जो सदा कर काम तुम राम सुमरण जो सदा कर काम तू राम सुमरण जो सदा कर काम तुम राम सुमरण जो सदा कर काम तू हे प्यारा बोल मुख सा राम तुम हे प्यारा बोल मुख सा राम तू हे प्यारा बोल मुख सा राम तुम हे प्यारा बोल मुख सा राम तू राम सुमरण जो सदा कर काम तुम राम सुमरण जो सदा कर काम तू राम सुमरण जो सदा कर काम तुम राम सुमरण जो सदा कर काम तू राम सुमरण जो सदा कर काम तुम राम सुमरण जो सदा कर काम तू हे प्यारा हे प्यारा हे प्यारा बोल मुख सा राम तो हे प्यारा बोल मुख सा राम तो प्रेम सा चो श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम हिकिड़ो ई दुनिया जो कमु आहे राम जेको बि चए जीअं बि चए न चयमि हीअं चए की हूअं चवे तुलसीदास महाराज हिकिड़ी ॻाल्हि चई साफ़ राम आहे जिन खेत में ॿिज पोखिबो आहे ख़बर अथव कीअं पोखिबो आहे हीअं ॿिज खणंदो आहे जुअर जो हुजे बाजरीअ जो हुजे बाजरी
हथ में हूंदी आहे, टेडी हूंदी आहे, मेडी हूंदी आहे, गोल हूंदी आहे, सिधी हूंदी आहे, जीअं बि हुजे, फिटी बि हीअं कंदो वेंदो आहे। पोइ उबतो पए, सुबतो पए, पर वण जेको उन मां निकिरंदो, जेको ॿूटो निकिरंदो, जेको सलो निकिरंदो, उहो सिधो निकिरंदो की टेॾो निकिरंदो? तुलसी अपने राम को रीझ भॼो चाहे खींच। रीझ माना भाई ख़ुशीअ सां जपियो राम, ऐं न त कावड़ में जपियो, खीच भॼे दुख में जपियो, ॾुखी थी करे, जीअं वणे उन जो फल मिड़ई सुठो निकिरंदो। मिसाल न भई उल्टा सीधा उग भई खेत पड़े सो बीच, खेत में ॿिज पए, उबतो पए या सुबतो पए, फल निकिरंदो। सम्झो कंहिंखां भुल मां राम निकिरी वञे, राम चए न, ईअं ॿार हूंदा आहिनि न, चए भई चओ राम त चवंदो न, भई छा न चवंदई जे राम न चवंदो, त राम चई वरितई। त कीअं बि माण्हू चई वठे राम, त पोइ उनखे चए भई बाहि में केरु हथु विझे, भुल में विझे, ॼाणी वाणी विझे, ईअं ई टच थी वञेसि, हथु सड़ंदो, उनखे केरु रोके सघंदो ई न, उनखे केरु रोके सघंदो न, उहा त थियणी आहे ॻाल्हि, थियणी आहे। बाहि में त पवंदो थिए, राम केरु जपींदो उनजो फल निकिरंदो, ऐं सुठो निकिरंदो, ख़राबु न निकिरंदो, इहा बि गारंटी आहे। गीता में श्री कृष्ण भॻवानु चयो त भई कोई शुभ कर्म करे वरी कंहिं में रहिजी वञे या कुझु उपति सुपति घटावधि थी पए, चई भई हिन में विनाश बि न थींदो आहे, प्रत्यवायो न विद्यते, उपतो बि न थींदो आहे, उल्टो सुल्टो बि न कमु थींदो आहे, ऐं नास बि न थींदो आहे। ऐं मुंहिंजो भगत आहे राम जपी, हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे, राम त अमर आहे ऐं मुंहिंजो भगत बि अमर थींदो। न मे भक्त प्रणश्यति, मुंहिंजे भगत जो कॾहिं विनाश न थी सघंदो। भॻवान जी भक्ति केरु करे, कॾहिं बि करे, अजामेल अलाए कॾहिं भक्ति कई, मूंखे बि ख़बर कोन्हे, तव्हांखे बि ख़बर न आहे। ऐं जेका ॻाल्हि चवंदो आहियां लॻभॻि पकी चवंदो आहियां, कची न चवंदो आहियां। पर पोइ उनखां कोई घटावधि थी वई, थी हूंदसि, वई पकी ॻाल्हि नथो चवां, थी वई हूंदसि, जंहिंजे करे हुनखे पापी जनम वठिणो पियो। ब्राह्मण हो पर हड़ई खोटा कम कंदो हो, सुठा कम कंदो ई कोन हो, पर पहिरीं त राम जपियो हुई की न, हाणे हिन जो छा थिए? कुझु ॾींहं गुज़रिया, पापनि में हलियो, दुखी हलियो, जीअं हलियोसि तीअं हलियो, पर तीअं साईं हिकिड़े ॾींहुं संत महात्माऊं आया, सिधो हिन जे घर अची पहुता। तव्हांजे चवण सां, मुंहिंजे चवण सां, उबते चवण सां, सुबते चवण सां कीअं न के घर अची पहुता। भई अजामेल भगत, अजामेल किथे आहे? चई भगत, भगत कोन्हे त ठगत आहे। आयो, के चवनि था त अजामेल घर में हो ऐं के चवनि था त अजामेल घर में कोन हो, ॿई ॻाल्हियूं क़बूल आहिनि। जे कोन हो त संतन खे हुनजे घरवारी अंदरि विहारियो घर में ऐं आयो, चई अलाए कीअं संत आया अथई, उन्हनि जे साम्हूं खिट पिट न कर, जेको ही मांस बास वठी आयो हुई, शराब बरादी हेॾा पासीरो कर, पहिरीं वञी संत आया आहिनि, अलाए कीअं भाग सां आया अथई, शेवा कर, पोइ ॾिसूं था। सम्झ में ॻाल्हि अची वई, घर वारे चयो मञी वरितई, ॿेड़ो पार थी वियुसि, प्रेम सां चयो श्री राम। पर सम्झो भई उपती ॻाल्हि, घर वेठो, दर पाण खोली, अड़े संत आहे, हिते त कॾहिं ईंदा ई कान, अचो 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 अचो, महाराज वियो, विहारी, रोटी पाणी खाराई, सेवा कई। संतनि पुछियुसि कीअं भई तुंहिंजो कमुकार भक्ति भाव सुठो हले पियो? रोई वेठो, सॼो हाल ॿुधाई। ऐं हाल करण सां ख़बर ई अथव छा थींदो आहे, साईं जन जो हिकिड़ो भॼन आहे, हाल कंदे त भाल कंदे, हाल कंदे त भाल कंदे, नाम ॾेई निहाल कंदे, तोखे नाम ॾेई निहाल कंदे, पर
जोड़े हथड़ा बे पर जोड़े हथड़ा बे कज हाल अंदर जोवे कज हाल उन्हनि सावे आया आया थई संत स्नेही आया आया थई संत स्नेही कज हाल उन्हनि सावे कज हाल उन्हनि सावे महापुरुष अचनि हुन सॼो ई हाल पंहिंजो अजामेल ॿुधायो संतनि चयो त हिन पापीअ जो न खाधो चई पर हाणे साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे मां अॼु खां पाप छॾियां थो हाणे हिन खां पोइ पाप न कंदुसि त हिकिड़ी ॻाल्हि इहा पकी यादि रखण जी आहे 5 माण्हू अहिड़ा आहिनि जिन जो कॾहिं उधार थींदो ई कान्हे ॻाल्हि मञींदा ई कोन्हनि ॿुधंदा ई कोन्हनि टके पैसे जी ॻाल्हि पर जे ॿुधंदा आहिनि त वरी अहिड़ी ॿुधंदा आहिनि जो पूरो ई ॿुधंदा आहिनि राजा बेखी चोर नार 5वां कानून का सरदार इनको ज्ञान लागे नहीं जे लागे तो पार राजा हुजे ईंदो सत्संग में ॿुधंदो ए संत महात्मा धंधो खोले वेठा आहिनि हिननि वटि छा आहे घर खां वांदा वेठा आहिनि हुनखे उहा ॻाल्हि संतनि जी सम्झ में न ईंदी भर्तृहरिअ चयो जेके राजाऊं आहिनि जेके वकील आहिनि जेके सेठियूं आहिनि जेके शाहूकार आहिनि जेके डॉक्टर आहिनि जेके ऊंचे ऊंचा पढ़ाईअ वारा आहिनि विद्वान आहिनि उहे असांजी ॻाल्हि ॿुधंदा ई कान उनखे कहिड़ी ख़बर कोई ब्राह्मण हुजे कोई पंडित हुजे असांजी ॻाल्हि न ॿुधे चई असां घणेई ॼाणंदा आहियूं असां छा ॼाणे हीअ कुझु ॼाणे छा उनखे संतनि महात्माउनि जी सत्संग जी भॻवान जी इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी कान चई राजा ऐं विद्वान त मदमाता आहिनि मदमाता माना अभिमान में भरिया पिया आहिनि चूर लॻा पिया आहिनि मुंहिंजी ॻाल्हि कीअं ॿुधंदा इन करे सत्संग ॿुधाइणो आहे कंहिंखे ॿुधाए पंहिंजे मन खे ॿुधाइजे ॿिए खे ॿुधाइण जो आहे कोन ॿियो केरु थोरी ॿुधंदो ॿियो केरु ॿुधण वारो कोन्हे त राजाऊं इहा ॻाल्हियूं न ॿुधंदा बेखी कोई हुजे चई आऊं अहिड़ो संतनि जो बेग ठाहे सघंदो आहियां इन में छा आहे हीअ संतनि खे छा आहे ॻाढ़ो कपिड़ो टकियो अहिड़ो रखी करे वेठा आहिनि हिकिड़ी 2 कथा सिखिया त वॾो थी वियो छा असांखे न ईंदो आहे असांखे घणेई ईंदो आहे हिन खां वधीक ईंदो आहे ठीकु आहे भई राजा बेगी चोर हुजे चोरनि खे बि असांजी ॻाल्हि सम्झ में न अचे चए हिननि खे केॾी ख़बर चोरी न कयो हीअं न कयो कमाइण खां पुॼे थो या स्त्री हुजे स्त्रियुनि खे बि कान ख़ाली प्रेम घणो पर भई ज्ञान सम्झ में न अचे ध्यानु सम्झ में अचे न पंहिंजे मोह में पंहिंजे ममता में पंहिंजे प्रेम में ई पूरी हूंदी ॻाल्हि 5वां कानून का सरदार कोई वकील हुजे चई हिनखे ईंदो आहे असांखे त कीअं अकुल जी ॻाल्हि वकील ॿुधाईंदो आहे दुनिया जा खिटका झेड़नि झेटनि मां हाणे हिकिड़ो तव्हां ख़ाली सुवालु थो पुछां संत हूंदो त सच ॻाल्हाईंदो या कूड़ ॻाल्हाईंदो हिकिड़ो सुवालु ऐं वकील हूंदो कूड़ ॻाल्हाईंदो या सच ॻाल्हाईंदो ॿियो सुवालु जवाबु ॿुधायो वकील माना कूड़ सच ॼाणंदो ई कोन ऐं संत माना सच कूड़ ॼाणंदो ई कोन राति जो फ़र्क़ु आहे भले कहिड़ा बि वकील आहे कोरट भई कोरट जी माना वरी छा हूंदी आहे पहिरियों कोरट माना पहिरीं कूड़ हुजे हिकिड़ो वकील आयो मूंखे चए पियो चई साईं असां वटि सचाई हलंदी कान्हे छा पियो चए मुंहिंजो पोइ भई कीअं अहिड़ो कमु कंदा चई कूड़ ई हलंदो आहे कूड़ा शायदि हूंदा आहिनि कूड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि वरी कूड़ ॻाल्हाइण वारा माण्हू बि मिलंदा आहिनि ऐं कंहिं ते कूड़ा ॾोह ई हणणा पवंदा आहिनि सचा ॾोह त असांखे ख़बर ई कान त हुनखे छा आहे की छा न आहे सभु कूड़ जी ॻाल्हि अथई असां वटि ॿी का ॻाल्हि आहे ई कान आयो त केॾी महिल हिते चवंदोमांसि मूंसां गॾु वेह तूं ॿुधाए भई माण्हुनि खे छा थो चई पंहिंजो प्रेमी आहे चई कूड़ खां सवाइ असां वटि आहे ई कान कंहिंखे हैरिस करिणो हुजे त हुन ते कूड़ा इल्ज़ाम रखबा कूड़ियूं उन ते ॻाल्हियूं ठाहे रखबियूं कूड़ा उन ते ॾोह हणबा हाणे साईं टेऊंराम साहिबु भक्ति कई प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी
सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम हाणे साखी कंदा त सची भक्ति हा भॻवान जी भक्ति कंदा पर माण्हुनि 8-10 कूड़ा कलम लिखी कलेक्टर खे मोकिलिया सचा लिखंदा न कंहिं मञिया कनि पर हुननि खे कूड़ सां ई मतिलबु हूंदो आहे सच सां मतिलबु हूंदो ई कान्हे चई साईं ॾींहं जो ही जेके आहिनि महात्मा गांधी अचेल आहिनि ॾींहं जो संत थी वेठा आहिनि राति जो चोरियूं कंदा आहिनि कंहिं ॾिठो हो पर सभु हुन 10 कलम लिखियल आहिनि 10 ई कूड़ियूं हिकु बि ॻाल्हि सची न लिखियल हाणे केरु पुॼे हुन सां वरी शायद खपनि त ओड़ा कूड़ा शायद अची मिलंदा आहिनि वकील मूंखे सम्झाए पियो कूड़ो ॾोह कूड़ी ॻाल्हि कूड़ो माण्हू कूड़ा शायद ऐं कूड़ी साबिती साबिती बि सची न कंदासीं सभु कूड़ियूं ॻाल्हियूं पोइ आख़िर अची चवंदो यार मूंखे माफ़ु कर भला तॾहिं हुनखे छॾिणो पए न त कूड़ ते न कयो त सच ते त कंहिंखे परेशान करे ई न सघिजे त उन्हनि खे बि इहा ॻाल्हि असांजी सम्झ में न जंहिंजो कूड़ ते संदरो आहे उहो सच छा ॼणंदो उनखे सच जी ॻाल्हि सम्झ में न ईंदी पर भाई जेकर इन्हनि 5 मां कोई बि हिकिड़ो असांजी ॻाल्हि ॿुधी वठे संतनि महात्माउनि जी ॻाल्हि ॿुधी वठे त 1 मिंट में पार करे पाण बि तरी वञे ॿियनि खे बि तारे छॾे राम नाम जो कमु अहिड़ो ई आहे भॻवान जो भॼन करणु आहे ॾुखियो पर जेको कंदो आहे उहो पार थींदो आहे इहा बि वरी ॻाल्हि पकी आहे ईअं न आहे त भई केरु पार न थिए ईअं रहियो कोई कोन राम नाम जपण सां भले गनका आहे उहा पार त राम नाम जपदी गनका तरी राम नाम जपण सां सभु पार थींदा आहिनि कोई हुन गुरू कोन कयो हो गनका गुरू कहिड़ो कयो भई तो कीअं राम रिझायो री गनका तो कीअं राम रिझायो तो कीअं राम रिझायो रे गनका तो कीअं राम रिझायो तो कीअं रिझायो चई हिकिड़ो तोतो हो कंहिं महापुरुष वटि रहियो हूंदो पोइ महात्मा सुबुह जो उथी राम राम चवंदो तोतो उथी बि राम जपींदो हो संत जे संग में तोते राम जपियो उहो बि पार थी वियो हली वरी उहो तोतो उॾामंदे कंहिं दफ़े घुमंदे संत वटि आज़ादु थी वियो पखी हिकिड़े पिंजरे मां निकिरी अची करे गनका जे वण घर में हिकिड़ो वण हो उन वण ते वेठो ऐं राम राम चवणु लॻो हिन गनका जो बि कोई भाग खुलियो या अलाए छा ॾिठई तोतो आहे पालियल आहे सूफ़ खणी आई ऐं अची ईअं ॾेखारियसि हू बि अची हथ ते वेठी तोते ख़बर हुई त भई खाराइणी थी मूंखे अची हथ ते पकिड़े करे ऐं सुबुह जा 4 थिया तोते जो त नियम हो राम राम जे बि केरु न सुबुह जो 4 बजे उथई राम जे आऊं त कावड़ खां तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थिया मथो तो ख़राबु करी पर गनका ईअं न कयो गनका वरी छा कयईं चई यार ही तोतो आहे पखी आहे बेसम्झ आहे पर 4 बजे उथी राम राम जपे थो आऊं त माण्हू आहियां इंसान आहियां उथां सवेर उथी हाणे रोज़ जो बि नियम थी वियो सवेर उथी तोतो राम राम जपे हीअ उन खां अॻे सनानु पाणी करे तयारु थी करे वेही रहे ऐं उहो राम राम जपे हीअ बि राम राम जपे पार थी वई पार कीअं थी वई राम राम जपंदे मरी वई सिधी स्वर्ग में वई हाणे मां इहो 2-3 दफ़ा पुछियो आहे वरी बि पुछंदो ई आहियां जवाबु तव्हांखे ख़बर ई आहे न को तव्हां ॾींदा पर आहे ॼाण सभिनी खे उन जा पाप केॾा विया गनका पाप घणेई कया अजामेल पाप घणेई कया हो नारायण नारायण जपी स्वर्ग में वियो हू राम राम जपींदे तोतो सां गॾु राम राम जपींदे स्वर्ग में वई पाप ॿिन्ही जा केॾा विया वाल्मीकि राम राम जपे ब्रह्म ऋषि थी वियो हली पाप केॾा वियसि भाई राम जपींदे पाप माण्हू जा ख़तमु थींदा आहिनि रहंदा ई कोन त वरी हिसाबु ॾींदो किथां पर जेतिरो विश्वास हुजे जेतिरी श्रद्धा हुजे असां राम राम जपियूं था पर पाप असांजा नाश थियनि कोन था जो असांजी श्रद्धा थोरी मिड़ई घटि वधि आहे पूरो विश्वास कोन्हे त भई राम जपण सां प्रेम सां चओ सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी हिकिड़ो चोर आयो सत्संग में सामान खणी भॼे पियो पुलिस पुठियां पइजी वियसि
जॾहिं पुलिस पुठियां पियसि त चई हाणे त मां फासंदुमि बचंदुमि न। त हीअं सत्संग बि थियो, सामान किथे रखी ॿाहिरि ऐं अंदरि अची वेही रहियो। ॿाहिरि में भाई ख़बर न केरु हुकुम, पर पुलिस जेका आहिनि उनखे ख़बर हूंदी आहे केरु चोर आहे। सत्संगी त रोज़ ईंदा आहिनि, हीअ नऊं आहे पकड़े तूं चोरी कई आहे हल। यार मां सत्संग वेठो आहियां, चोरी किथे आयो आई, कहिड़े पासे रहंदो आई, हिते कीअं आहे? आख़िर त साईं मुंझी पियो। पर हुन सत्संग में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी भई, सत्संग में अचण सां माण्हूअ जो जनम ॿियो थी वेंदो आहे, नऊं थी वेंदो आहे। उनजा पाप सभु ख़तमु थी वेंदा आहिनि, कोई पाप उनजो बाक़ी रहंदो कोन्हे, अॻिते पाप पर न करे। हिन बि चयो यार हाणे फासां थो, अॻिते पाप पाण न कंदासीं, हाणे पंहिंजो जनम नऊं थी वियो हली, पाण चोरी न कई आहे। इहा ॻाल्हि निश्चय हुअसि, पर पूरी पक, कची न पकी पक हुअसि। पक करे वेठो, पुलिस त हिनखे पकड़े राजा वटि हाज़िर कयईं। चई बाबा तो चोरी कई आहे? चई साईं मां न कई आहे, हिन जनम में त घटि में घटि न कई आहे, अॻे जनम जी पाण खे ख़बर न आहे। चई पर हीउ सामान जो ते पियो आहे, हीअ त ॿिया सभु माण्हू सुञातल कंहिं खयो कोन्हे, तूं ई खणण वारो आहीं, तुंहिंजो ई फोटू पुलिस में लॻल आहे। इंडिया जो मोस्ट वांटेड आई जेकी चओ। चई पर मूं चोरी न कई आहे, माना न कई आहे, हिन जनम में न कई आहे। तव्हांखे जेकी बि जांच करणी हुजे, चई टांडा खणी अचो, कोयला खणी अचो ॿरियल, टांडा खणी अचो, हिन हथ ते रखो। ईअं हथ ॿई रखे ऐं ॿिन्ही हथनि ते टांडा रखियनि। हथ सड़ियासीं कान, हथ न सड़िया। राजा बि चई यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, चोरी त तो कई आहे, इन में असांखे कोई शक आहे ई कान, पूरी पक आहे, पर तुंहिंजा हथ छो न सड़िया? सबूत तो वटि आहे, इन करे तो चोरी न कई आहे। चई माफ़ु कयो त ॿुधायां? चई माफ़ु। इहा ॻाल्हि तुंहिंजी असांखे राज़ सम्झणो आहे, तुंहिंजे हथनि ते टांडा रखिया आहिनि ॿरियल, तुंहिंजो हथु नथो सड़े, हीअ छा ॻाल्हि आहे? चई मां चोरी बराबरि कई आहे, इहो सामान बि मूं ई हिते रखियो आहे, पुठियां पुलिस पई, मूंखे डपु लॻो। अची करे सामान ॿाहिरि रखी सत्संग में वेठुमि, पर संतनि ओॾी महिल वार्ता हिकिड़ी चई। कहिड़ी चवनि त भई हिन जनम में केरु ॾोहो करे वरी अॻिते न करे, छॾे ॾिए ऐं परमात्मा जो नाम जपे, सत्संग में अचण सां माण्हूअ जो जनम मिड़ई नऊं थी वेंदो आहे। त मूं चयो भई अॻे जनम में हींअर मुंहिंजो नऊं जनम आहे, हीअ चोरी त मां पहिरीं कई न, सत्संग ॿुधमि पोइ जनम मुंहिंजो ॿियो नऊं थी वियो, इन करे हिन जनम में चोरी न कई आहे। इहा ॻाल्हि सची आहे ऐं सची ॻाल्हि आहे, तरी इन करे मुंहिंजा इहे त नथा सड़नि। चोरी अॻिते मां न कंदुमि, माना न कंदुमि, छो छॾे न हींअर हेॾो ॾिसण खां पोइ बि कंदुमि छा? राजा चयसि यार जेकर तुंहिंजी एतिरी पक खई त हाणे मूंखे मंत्री हुई, मुंहिंजो सफ़ा ॿुढो थी वियो आहे, मूंखे ॿियो खपे। फस्ट हुजे तूं सेकेंड ठही वेही रहो ईमानदारीअ सां कंदे। हुनखे पंहिंजो वॾो वज़ीर करे अॻियां रखी छॾी, हुन चोरी बंदि थी वई हली। जनम नऊं थींदो आहे माना थींदो आहे, पर विश्वास जंहिंखे हूंदो उनजो थींदो आहे, जंहिंजो विश्वास न आहे उनजो न थींदो। जेतिरो बि विश्वास करे आहे विश्वास जी ॻाल्हि, कहिड़ी बि ॻाल्हि, हिकिड़ी ॻाल्हि आहे केरु विश्वास कंहिं ॻाल्हि ते करे, पथर में विश्वास करे, फल मिलंदुसि की न मिलंदुसि? पथर में करण सां फल मिले थो, जेकर भॻवान में करे, संतन में करे, गुरूअ में करे, नाम में करे, भॻवान जे नाम में न करे, विश्वास न करे, त पोइ त भई माण्हूअ खे सम्झणु घुरिजे कमी आहे त किथे असांजे विश्वास जी कमी आहे, बाक़ी न त भॻवान मतां सम्झी गुरनि में का घटि आहे, घटि तुंहिंजी सॼण तो वटि आहे, तो वटि ई आहे। इन करे राम मूर्त ॾिस अखियुनि सां सुख भरी, तूं भॻवान जी मूर्त ॾिस, तोखे मन में केतिरो आनंद अचे थो। केरु माण्हू कोई शइ ॾिसण सां चए छा थींदो आहे, थींदो बराबरि कुझु न आहे, शेर अची वञे हिते त पोइ छा थिए? शेर अची वञे हिते विच में त पोइ छा थिए? भॼण ईंदो छा गेट खां? गेट खोले वेंदा हली, हेतिरा माण्हू निकिरी सघंदा हिकु साथ?
पर भाई हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेकर विश्वास हुजे त उहो शेर बि शांती करे वेही सघे थो असांखे कुझु न करे। असांजे मन में अहिड़ी भावना माण्हू जी आहे कान। जेतिरो जंहिंमें विश्वास हुजे ओतिरो कमु उएं थींदो। कीअं थींदो? जहिड़ो हुनजो विश्वास। विश्वास फलदायक है। दुनिया में फलदायक केरा अखर ई ॿ लिखियल आहिनि। फलदायक केरा? विश्वास। जहिड़ी जहिड़ी माण्हू विश्वास जी भावना रखंदो। राम मूर्त ॾिस अखियुनि सां सुख भरी। राम जी मूर्त ॾिस, भॻवान जी। शेर जे ॾिसण डपु लॻे थो, राम जे ॾिसण डपु लहे। ईअं बि कोन्हे त हिते असांजो लहंदो, असांखे विश्वास कान्हे, पर कंहिंजो हुजे। जयपुर जो राजा हो, हाणे न इन जो ॾाढो पर ॾाढो तर ॾाढो हिकिड़ो सम्झो राजा हो। माधो सिंह शायदि नालो हुअसि हुनजो, सवाई माधो सिंह। जीअं चई सवाई माधो पर ठहियल आहे या ईअं, उहा न पर कंहिंजी बि आहे। पर उहो उनजी हिकिड़ी घरवारी गीता प्रेस जे कल्याण अंक में उनजी ॻाल्हि लिखियलु आहे। कहिड़े अंक में मूंखे ध्यानु कोन्हे। भॻवान जो भॼन कंदी, पर राजा खे ॻाल्हि वणे न। मुंहिंजी घरवारी भॻवान जो भॼन में वेठी आहे, कोई कमकार करे कोन्ह। राणी थी कमु कनि। तव्हांजी घरवारियूं कमु कंदियूं आहिनि की मायूं रखियल अथव? ऐं राजा खे माई रखियल कान हुई, ग़रीब हो। पर माण्हूअ खे भॻवान जो भॼन केरु करे इहो कंहिंखे न वणंदो आहे। सम्झो भई असांजी धीअ कर त कुझु ई न सघिबो, पर नुंहुं कर त करणु न ॾियूंसि। माणे बि मूर्ति खणी आई आई, या पिणे जी खणी आई आई, हिते भॼन करे कई वेठी। जॾहिं तोखे कमु कोन्हे, सॼो ॾींहुं भला वेही श्रीकार करे, सॼो ॾींहुं भला वञी शहर घुमे, गुतूं हणे, होटलूं घुमे, उन में पैसा ख़र्चु करे, भॻवान जो भॼन करे, उहो कंहिंखे पसंदि कान्हे। प्रेम सां चओ श्री राम। त हुन राजा खे बि पसंदि न हो त राणी भॼन छो थी करे? भले सॼो ॾींहुं हार सिंगार पई करे। राजा खे त पंहिंजो कमु आहे कोन, सॼो ॾींहुं हुनखे हार सिंगार में राणियुनि जो पूरो ॾींहुं थी वेंदो आहे। सनानु कंदियूं आहिनि त कंहिं ग़रीब जी शादी वेतरीअ में थी वञे, न चवंदा आहिनि इहे कमु त उन्हनि खे आहे न करिणो। भई छा ॿुहारी पाईंदी छा राणी, या पोतो लॻाईंदी घर में? हेॾो वॾो महल आहे, राणीअ खे कहिड़ो कमु हूंदो? तव्हां ॿुधायो, तव्हांखे ई जॾहिं घर में कमु कोन्हे त राणीअ खे कहिड़ो कमु हूंदो? भई सही सदी ॻाल्हि न। कपिड़ा बि केरु धोई ॾींदो आहे? कपिड़नि धोइण वारी माई अलॻि आहे, रोटी ठाहिण वारी बि केरु रखी छॾंदियूं आहिनि। न त खणी भई रोटी खणी पाण ठाहिनि त ठाहिनि, पर भाॼियूं ॿाॼियूं ॿुधियूं ॿियूं सभु मायूं कटे ॾींदियूं आहिनि। पाण खां पुॼंदो कुझु बि न आहे। पर जेकर अञा हुजे त मां हिकिड़े विलायत में कंहिंजे घर में वियुसि, मां ॿुधाईंदो आहियां, हिते मायूं किन खे तकलीफ़ हूंदी आहे, पोइ हिते असां संत महात्मा बि चवंदा आहियूं, माण्हू बि ख़ुशि थींदा आहिनि ॻाल्हि ते। कम जी ॻाल्हि कोन्हे, पर ईअं। मां वरी ॿाहिरि मूंखे यादि आहे, घर में 4 मायूं हुअसि, सभु कमु माताऊं कई। हुनजी घरवारी ख़ाली सिंगार करे अची वेह, रोटी खाई, वरी वरी पंहिंजो सिंगार करे, वरी पंहिंजा वार ॿार ठाहे। भले 3 कलाक वार ठाहिण में लॻी वई आहिनि, रोटी त तयारु करे ई वई न मायूं। 4 मायूं छा थियूं कनि? ॿुहारी बि उहे पाइनि, सफ़ाई बि उहे कनि, कपिड़ा बि उहे कनि, छंड फूक बि उहे कनि। 4 मायूं, 8 मायूं रखे। हिकिड़े घर वियुसि त 11 मायूं रखियईं। ऐं घर में ख़ाली हिकु घरवारी हुअसि। ॿार जा सम्झो जॾहिं थियनि, हिकिड़ी घरवारी ऐं 11 मायूं ऐं अकेलो पाण 12। हुननि खे 11 कमरा हेठि ठाराए ॾिनई, रो हाउस। 11 कमरा हर हिकु खे। 24 कलाक कहिड़ो बि कमु हुजे त वेठियूं त राति ॾींहुं सुबुह शाम सभु कमु कनि पियूं। ऐं हीअ बि हलियो आहे हुते, कीअं 4-5 मायूं हुयूं न हुते। कोई बि असांखे कहिड़ो बि असांखे कमु खपे, मूंखे उहो जीतो निकिरी आयो कमरे में, मां बि ॾकां। त मां चयो यार सर कयमि हुनखे माईअ खे, त हुन वरी पाण थोरी कई, छोकिरीअ खे सर कई। छोकिरीअ खे वरी बूट पातल हो, जेको रांदि में पाइबो न आहे, PT स्पोर्ट्स शू वॾो। पोइ छा कई, जूते जे मथां हीअं रखी ऐं पेर घुमाए, अड़े मारे छा कई? त उहो ॾकी वई छोकिरी। बोली त मां बि न सम्झां, उहा बि न सम्झां, वरी छा करे छॾी हिन मारे छॾी। त उहो वरी हुनखे कोठी आई, मालकियाणी खे, चई छा थो चए? मुंहिंजे हिनखे मूं चयोमांसि कढु की न मारे छॾी। त हुनखे वरी सम्झाईं संत सां, चई अच्छा। पोइ उहो वरी सम्झे भई, पोइ वरी मुंहिंजे साम्हूं मारींदी कोन्हे, कढी वेंदी ॿाहिरि वञी कुझु बि करे। न त हुनखे छा पेर मथां रखी ईअं घुमाईं, सहल भाई मरी हली। देरि लॻंदी आहे। माना हुनखे कंहिं बि ॻाल्हि जी दिक़त न, सभु कमु थिए पियो। बाक़ी घरवारी माता छा कंदी? पर भॻवान जो भॼन करे त तव्हांखे बि न वणे, तव्हां पाण बि न कयो, ॿिए खे करण बि ॾियणो न। छा चयमि?
असांजो हाल अहिड़ो ई आहे। न सची ॻाल्हि तो या कूड़ी ॻाल्हि कोन्हे मथां वारी तव्हां चओ भई ईअं कान्हे, असां सही करणु ॾींदा आहियूं। हिते भले केरु चए हा करणु ॾींदा आहियूं, पर पोइ हक़ीक़त ख़बर पए त ख़बर पइजी वेंदी, साम्हूं ॻाल्हि अची वेंदी आहे। प्रेम सां चओ श्री राम। हुन चयो यार हिन राणीअ खे छा कयां, हुन जयपुर जे राजा ॾाढो अरमान पियो करे। हिकिड़े ॾींहुं छा कयो, शेर राजा वटि वियो, हुन शेर वारे खे सरके चई मुंहिंजो कमिरो ई खुलियल अथई, हिन शेर खे अंदरि घुसाए छॾीसि। अंदरि राणी वेठी भॻवान जी पूॼा करे, ओॾी महिल हार ठाहे करे ऐं हुन कृष्ण भॻवान जी मूर्ति खे पाइणो त हीअ अची साम्हूं शेर अची ईअं बीह रहियसि, त हिन शेर खे यार पढ़ी आओ नरसिंह भॻवान ईअं चईसि। वेठी इन पूॼा, शेर बि हीअ बि वेठी पूॼा में, शेर बि पूॼा करे वियो, अगरबत्ती ॿारे भॻवान जे अॻियां वेठो। राजा ॾिसी वाइड़ो थी वियो, हीअ छा थी हले, अजीब ॻाल्हि नथी वञे, पर विश्वास हुनखे त शेर हुनखे मारियईं ई न। पोइ राजा अॻे हथ जोड़े चई हाणे तूं मुंहिंजी राणी न आई, महाराणी आई, आउं तोखे नमस्कार कंदुमि, आउं तुंहिंजो नौकर आहियां, ॿियो भला छा कयां। पर भाई जेतिरो माण्हू विश्वास, राम मूर्त ॾिस अखियुनि सां सुख भरी, भॻवान जी मूर्ति ॾाढी सुख वारी आहे, तूं उनखे ॾिसंदे तोखे मन में मिड़ई आनंद ईंदई। उन पंहिंजे मन में परमात्मा खे विहार, राम खे रखवार पंहिंजो कर सघंदा, सदा तुंहिंजी रक्षा केरु कंदो, तुंहिंजो परमात्मा आहे न, उहो तुंहिंजी रक्षा कंदो। तूं राम राम जपींदे हिन सां तुंहिंजी रक्षा थींदी। कोई तोखे मारींदो न, कोई तोखे जोरींदो न, केरु तोखे दुख ॾींदो न, केरु तोखे तकलीफ़ वारो ईंदो न अॻियां तुंहिंजे अॻियां। पाण जेको ईंदो उनजी तकलीफ़ लही वेंदी, तोखे त कोन थींदी पर हुनजी बि लही वेंदी, पर तूं जेतिरो भॼन कंदे ओतिरो फल मिलंदो। राम औषध दुखनि जी संसार में, जेतिरा बि दुख आहिनि लहण जे वास्ते हिकिड़ो ई परमात्मा जो नाम आहे, अहिड़े सां माण्हू जा दुख लहंदा आहिनि। कहे टेऊं राम सां मन मेल, तूं साईं जन चवनि था उन राम नाम सां, राम जे नाले सां पंहिंजो मन मिलाए छॾ। राम राम चवंदो वञे, मन उन सां गॾु हलंदो वञे, पोइ छा थींदो, राम सुमरे पाए मुक्ति धाम, तूं मुक्ति धाम ते पहुची वेंदे, उन तोखे मुक्ति हासिलु थी वेंदई। इन करे तूं हरदमि पंहिंजे वास सां कर छा, हिकिड़ो ई कमु कर, 1 to 8 प्रेमी प्रेमी तूं हरदम मुख सां राम नाम ही बोल। प्रेमी प्रेमी तूं हरदम मुख सां राम नाम ही बोल। राम नाम ही बोल, मुख सां राम नाम ही बोल। राम नाम ही बोल, मुख सां राम नाम ही बोल। राम नाम ही बोल, मुख सां राम नाम ही बोल। राम नाम ही बोल, मुख सां राम नाम ही बोल। प्रेमी प्रेमी तूं हरदम मुख सां राम नाम ही बोल। प्रेमी प्रेमी तूं हरदम मुख सां राम नाम ही बोल। राम भजन में मन कर स्थिर, व्यर्थ ना तूं डोल ना डोल। राम भजन में मन कर स्थिर, व्यर्थ ना तूं डोल ना डोल। राम नाम जो अमृत पी पी, राम नाम जो अमृत पी पी, सिर पंहिंजे खे घोल। हाँ राम नाम जो अमृत पी पी, सिर पंहिंजे खे घोल। प्रेमी प्रेमी तूं हरदम मुख सां राम नाम ही बोल। प्रेमी प्रेमी तूं हरदम मुख सां राम नाम ही बोल। और राम रहंदो किथे आहे, किथे ॻोल्हिबो, चई किथे बि न रहंदो आहे, हिकु जॻह ते। संतन में श्री राम रहे थो,
बाहर ना तू फो संतन में श्री राम रहे तो बाहर ना तू बोलना बोल। तू भी संतन जो स्वभाव धारण कर, पंहिंजे मन खे संत बणाए छॾ, तो में भी भगवान रहंदो। संत भगवान खे रहणो किथे आहे? संतन जे विच में रहणो आहे। ईअं घणेई ॻाल्हियूं आहिनि। श्री कृष्ण भगवान खां पुछनि तूं किथे रहंदो आहीं, पोइ घणेई ॻाल्हियूं ॿुधाई, पर हिकिड़ो इहो चई गावो में अग्रतः संतु, मुंहिंजे अॻियां गायूं हुजनि पुठियां गायूं हुजनि, चइनी पासनि गायूं, गांइ जे विच में मां रहंदो आहियां। त जंहिं पंहिंजे मन खे गांइ जहिड़ो करे छॾियो आहे, भगवान उते रहंदो। संतन में भगवान रहंदो आहे। जंहिं पंहिंजे मन खे संत बणाए छॾियो, भगवान उते रहंदो। भगवान सत्संग में जेको पंहिंजे मन में सत्संग ई सत्संग करे थो, सचो संग मन में विहारे थो, उते भगवान रहंदो। अर्थ कहिड़ो बि कढो, ॻाल्हि ओतिरी बि हंदी। ईअं कोन्हे त भई कोई अर्थ जेको भई संतन में रहंदो आहे, ॿिए हंधि भगवान न रहंदो आहे, ईअं कान्हे। जंहिं पंहिंजे मन खे संत ठाहियो आहे, भगवान उते रहंदो। जंहिं पंहिंजे मन खे गांइ बणायो आहे, भगवान उते रहंदो। जंहिं मन में संतनि जो संग रखियो आहे, सत जो संग कयो आहे मन में, उते भगवान रहंदो। इहा हिकिड़ी पकी ॻाल्हि आहे। भगवान जो चवण जो मतिलबु ईअं आहे, असां वरी सम्झायूं भई उते संत वेठनि उते भगवान रहंदो आहे, उते बि कोन रहंदो। उते जेकर संतनि जो स्वभाव न आहे, मन में संतपणो न आहे, त भगवान न रहंदो। इहे सभु मन जी ॻाल्हि। जंहिं पंहिंजे मन खे संत बणायो आहे, मन खे गांइ बणायो आहे, मन खे सचो बणायो आहे, उते परमात्मा रहंदो, माना पक रहंदो। संतन में श्री राम रहे थो बाहिर ना तू फो। संतन में श्री राम रहे तो बाहर ना तू बोलना बोल। तन मन धन जी भेटा दे, तन मन धन जी भेटा दे। राम नाम वठ मोल। तन मन धन जी भेटा दे। राम नाम वठ मोल। मोल वठण माना कोई ॿाहिरियां पैसा न ॾियणा आहिनि। मन खे तूं पंहिंजो परमात्मा जो डेरो बणाए, मन खे धणीअ जो डेरो बणायो, मांदर मालिक जो न मेरो बणायो। पंहिंजे मन में सचाई रखो। हाणे इहा तव्हां क़ीमत चुकाए छॾी, भगवान जी इहा शर्त पूरी कई। हाणे भगवान किथे रहंदो? जंहिंजो मन साफ़ हूंदो आहे, जंहिंजो मन बिल्कुलु शुद्ध आहे, मन में काई खोट कोन्हे, भगवान खे चओसि तूं इहो मन ख़ाली करे ॿिए हंधि वञ। हिकिड़े त भगवान चयईं त भई भगवान तूं मुंहिंजे मन में अची वेठो आहीं, किरायो त ॾे। राम मेरे मन का किराया भर दो। मुझे मन अगर मेरे मन में बैठ गए क्या बाबा का कर घर जान के, बाबा का घर जान के, दशरथ का घर जान के। मुझे मन में अची वेठो को तुंहिंजे पीउ जो घर आया वञ, पर न वञी सघंदो, छाकाणि हुन मन खे शुद्ध बणायो आहे। सूरदास पंहिंजे मन खे साफ़ बणायो, क़ीमत चुकाए छॾी, मन भगवान जी शर्त पूरी कई, कंडीशन पूरी कई, भगवान जी शर्त जेको आहे उहो पूरो कई। हाणे मन साफ़ कयोसीं त भगवान खे अचिणो ई पवंदो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि मिसाल ॿाहिरि थो ॾियां, आरसी तव्हां साफ़ कयो, साम्हूं बिहो, फोटू ईंदो की न ईंदो? कढी ॾेखारियो। आरसीअ मां फोटू साम्हूं बीहो, फोटू कढी ॾेखारियो, शुद्ध हुजे आरसी। तीअं असांजो मन साफ़ आहे, परमात्मा सदाईं साम्हूं आहे, तव्हांजे मन में ईंदो या न ईंदो? कढी ॾेखारियो, न निकिरे। संतन में श्री राम रहे थो ॿाहिरि ना तूं भोल। तन मन धन भेटा ॾेई राम नाम वठ मोल। आख़िर में साईं लिखंदा कहे टेऊं हरि राम सुमर तूं रही राम जे कोल। हाँ कहे टेऊं श्री राम सुमर तूं रही राम जे कोल। राम बिना जग माहे अजायो। राम बिना जग माहे अजायो। मानुष जन्म न रोल। राम बिना जग माहे अजायो। मानुष जन्म न रोल। प्रेमी
प्रेमी तू हरदम मुख सां राम नाम ही बोल प्रेमी प्रेमी तू हरदम मुख सां राम नाम ही बोल। राम नाम ही बोल मुख सां राम नाम ही बोल। राम नाम ही बोल मुख सां राम नाम ही बोल। राम नाम ही बोल मुख सां राम नाम ही बोल। राम नाम ही बोल मुख सां राम नाम ही बोल। मुख सां राम नाम ही बोल मुख सां राम नाम ही बोल। प्रेमी प्रेमी तू हरदम मुख सां राम नाम ही बोल। प्रेमी प्रेमी